दोस्तों रिव्यू एक्सरसाइज नंबर 1 जो क्वेश्चन नंबर 7 आहे इफ़ ए इज इक्वल टू डी बी इज इक्वल टू सी डी सी इज इक्वल टू ए बी सी डी इज इक्वल टू ए बी देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स। सतो क्वेश्चन आहे त ए जा मेंबर डी बी जो मेंबर सी डी सी जा ए बी सी ऐं डी जो मेंबर आहिनि ए बी त पोइ हेठियुनि मां कहिड़ियूं जेके स्टेटमेंट्स आहिनि ट्रू आहिनि यानी सही आहिनि ऐं कहिड़ियूं फॉल्स यानी ग़लति आहिनि। ठीक है। हाँ डी मात्रित आहे सी जो नंबर पहिरियों जेको आहे क्वेश्चन त डी सी जो मात्रित आहे। मात्रित मां मुराद त डी जा मेंबर सी में मौजूदु आहिनि त डी जा जेके एलिमेंट आहिनि उहे आहिनि ए बी ऐं सी जा आहिनि ए बी सी। त दोस्तों ए बी जेके आहिनि सी सेट में मौजूदु आहिनि तंहिं करे डी सी जो मात्रित आहे हीअ स्टेटमेंट छा आहे ट्रू आहे। ऐं डबल आई आहे ए सी जो मात्रित न आहे यानी ए जा एलिमेंट सी में मौजूदु न आहिनि। हाणे ए जा जेके एलिमेंट आहिनि उहे डी आहे ऐं सी जा आहिनि ए बी सी। दोस्तों हीअ स्टेटमेंट ट्रू आहे छाकाणि त ए जा एलिमेंट सी में मौजूदु न आहिनि। ट्रिपल आई बी डी जो मात्रित आहे। हाणे इहो स्टेटमेंट ॾिसूं था ट्रू आहे या फॉल्स आहे। बी जा एलिमेंट सी डी ऐं डी जा एलिमेंट ए बी त बी जा जेके एलिमेंट डी में मौजूदु न आहिनि तंहिं करे हीअ छा आहे फॉल्स आहे। आई वी आहे सी डी जो मात्रित न आहे यानी सी जा एलिमेंट डी में मौजूदु न आहिनि। सी जा एलिमेंट आहिनि ए बी सी ऐं डी जा एलिमेंट आहिनि ए बी। त दोस्तों हाणे हिन जा बि जेके आहिनि सी जा एलिमेंट बी में जेको आहिनि सो मौजूदु हिन में डी में मौजूदु न आहिनि तंहिं करे ही नंबर 8 आहे इंडिकेट विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू एंड फॉल्स। ज़ाहिर कयो त हेठियुनि मां कहिड़ियूं स्टेटमेंट्स ट्रू ऐं कहिड़ियूं फॉल्स आहिनि। द मेंबर्स ऑफ एनी सेट आर ऑलवेज ऑफ सेम काइंड। कंहिं सेट जा जेके मेंबर हूंदा आहिनि हमेशह साॻे क़िस्म जा हूंदा आहिनि त हीअ स्टेटमेंट ट्रू आहे। द ऑर्डर ऑफ द एलिमेंट्स ऑफ अ सेट डज़ नॉट मैटर यानी कंहिं सेट जा एलिमेंट जेके हूंदा आहिनि उन्हनि जी जेकी तरतीब हूंदी आहे उन में उनजो को मसइलो न आहे। ठीकु आहे त हीअ बि स्टेटमेंट ट्रू आहे। ऐं ट्रिपल आई आहे एन ऑब्जेक्ट कैन बी इंक्लूडेड इन अ सेट रिपीटेडली। कंहिं ऑब्जेक्ट खे कंहिं सेट में वरजाए वरी लिखी सघे थो त हीअ जेको आहे सो फॉल्स आहे छाकाणि त सेट में हमेशह जेकी शइ हूंदी आहे हिकु दफ़ो लिखिबी आहे ऐं डबल न लिखिबी आहे। आई वी आहे एनी कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स इज़ कॉल्ड अ सेट यानी सेट लाइक जेको आहे सो ऑब्जेक्ट्स जो का बि कलेक्शन हुजे त हीअ सेट न आहे छाकाणि त हुन में हिक ई क़िस्म जी ऐं डिस्क्रिप्शन जेकी हूंदी आहे सेट जे एलिमेंट्स जी त उनखे सेट चइबो आहे त हीअ जेको आहे फॉल्स आहे। नोटेशन इज़ अ सिंपल टू इंडिकेट मेंबरशिप ऑफ अ सेट। हीअ जेकी नोटेशन आहे उहा जेकी सिंपल आहे मेंबरशिप जी आहे सेट जे हवाले सां त हीअ ट्रू आहे। अ वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट इज़ कॉल्ड अ सेट। त माना चङी तरह डिफाइन कयल जेको मजमूओ आहे ऑब्जेक्ट्स जो डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स जो हुनखे सेट चइबो आहे त हीअ छा आहे ट्रू आहे। वी डबल आई आहे ए बी सी डी इज़ नॉट अ सेट। चए थो ए बी सी डी सेट न आहे त हीअ सेट आहे त हीअ छा आहे फॉल्स आहे छाकाणि त तव्हां चई सघो था त अंग्रेज़ी जे पहिरियनि चइनी हफ़्तनि जो सेट। वी ट्रिपल आई द नोटेशन इज़ अ सिंपल टू इंडिकेट मेंबरशिप ऑफ अ सेट। हाणे हीअ जेकी नोटेशन ॾिनल आहे उहा चए थो सिंपल जेकी आहे मेंबरशिप जी आहे सेट जे हवाले सां त हीअ जेको आहे मेंबरशिप न आहे जी नोटेशन आहे तंहिं करे हीअ छा आहे फॉल्स आहे। आई एक्स आहे 1 2 3 4 इज़ अ सेट। हीअ सेट न छाकाणि त सेट हमेशह ॾिंगी ॾिंगी जे विच में लिखियो वेंदो आहे। ठीकु आहे त हाणे जेको आई एक्स आहे इहो सेट न आहे।